ज़िले क़शमोर क़ंधकोट में अमान ख़्वाब बणजी वियो। ॾुआरनि जूं कारी कार्रवायूं बदस्तूर जारी। दादे वाक़े में क़ंधकोट लॻू सेक्शन थाणे जे हद मलीर वटि ॾुआरनि आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो। ॾुआरी सरेआम रोडनि ते निकिरी आया। नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद क़ंधकोट खां मीरपुर माथेलो वेंदड़ कार खे बीहण जो इशारो कयो त न बीहण ते ॾुआरनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि कार सवार ड्राइवर शिवक कुमार माडवाई सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जॾहिं त ॾुआरी रोक रक़म मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान फुर करे आसानी सां फ़रार थी विया। अहिड़ो इतलाह जी पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती इलाइक़े वासियुनि ज़ख़्मी खे फौरी तौर ते अस्पताल खणाए आंदो, जंहिंखे गणती जोगी हालत में सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। यादि रहे त केतिरे अरसे खां वठी कशमोर क़ंधकोट ज़िलो नोगो एरिया बणियल आहे। पुलिस जूं चौकियूं बंदि आहिनि, जॾहिं त कशमोर पुलिस अमन कराइण में नाकाम थी वई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JT न्यूज़ क़ंधकोट।